हरिओम, जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे वेलकम। हरिओम। हरिओम हरिओम प्रकाश भाई। अॼु असांखे सभिनी खे हिकिड़ी तमामु दुख जी ख़बर मिली आहे, जेका लता जी जो देहांत थी वियो आहे। त एज़ अ स्मॉल ट्रिब्यूट, लता जी जो हिकिड़ो सिंधी गानो जेको असांखे असांजी सावित्री भेण ऐं नियति जी मोकिलियो, उहो हलायूं था। थोरा 2 मिंट ई हलायूं था। हिन जी लिंक सभिनी वटि हूंदी, न त बि असीं उहो वीडियो में विझंदासीं ऐं पोइ सभु उनखे थोरो ॿुधी सघनि था। त एज़ अ ट्रिब्यूट शुरू था करियूं। त हीअ लिंक असीं वीडियो में विझी छॾींदासीं ऐं सभु ॼणा आराम सां उहो ॿुधी सघूं था। मूं हींअर असीं शुरू कयोसीं सवेल ॻाल्हि पे कई नियति जी सां, त कुझु हफ़्तनि खां उहा असांजी जेका यूजुअल असांजी नॉर्मल हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे, कुझु अखर, कुझु पहाका, कुझु ज़िद या साॻी माना वारा अखर या कुझु बि, उहो मूं विझणु बंदि इन करे कयो आहे छो जो पार्टिसिपेशन तमामु घटिजी वई। 2-3 ॼणा ई पार्टिसिपेट कनि था। जेके पार्टिसिपेट कनि था उन्हनि जी त वॾी महिरबानी, पर जिन खे करणु खपे उहे बिल्कुलु उनखे इग्नोर था कनि। त पोइ मूंखे ईअं लॻो त कुझु ब्रेक ॾियूं था, ॾिसूं था उन खां पोइ वरी शुरू कबो, छो जो असां वटि हींअर आहिनि काफ़ी टॉपिक्स जेके चंदवाणी साहिबु अॻु में ॿुधाया बि आहिनि, थोरा ॿुधाइणा आहिनि, ऐं नादिया जी बि जेको आहे सो 2-4 टॉपिक्स ॾिना आहिनि। ऐं तंहिंखां पोइ असांखे असांजो शर्मा साहिबु आहे, उन सां बि ॻाल्हाइणो आहे त कुझु वधीक ॿुधाए सघनि। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से तमामु ज़रूरी आहिनि ऐं नॉलेज असांजे लाइ तमामु हिकिड़ो ज़रूरी आहे। उहो रिकॉर्ड करणु मूंखे ईअं लॻो त उनखे मिस न करणु खपे, त असीं फोकस उन ते करियूं पिया। ऐं इहो कोन्हे त एक्सरसाइज़ कोन कंदासीं, पर पोइ माना हिकु भेरो इहे ॻाल्हियूं अॻियां वधनि त उन्हनि ते बि पोइ ध्यानु ॾिबो। इन करे ई मूं फ़िलहालु उनखे रोकियो आहे, छो जो उन में मूंखे पर्सनली महिनत काफ़ी थी करणी पए, ॻोल्हणो थो पए, लिखणो थो पए सभु कुझु। ऐं पर पोइ उन में जे पार्टिसिपेशन कोन्हे त पोइ उन जो फ़िलहालु को
अहिड़ो लॻे थो त ज़रूरत हींअर तकड़ में कोन्हे। त चंदवाणी साहिबु, अॼु तव्हांजो जेको टॉपिक आहे लोक चवणियूं, ऐं ॿ टॉपिक ॿिया बि आहिनि। ॾिसो तव्हांखे जेतिरो टाइम खपे, असां वटि खोड़ टाइम आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां जीअं चयो पिए हींअर त भई तव्हांखे महिनत करणी थी पवे ऐं पार्टिसिपेशन घटि थी थिए, त इहे ॻाल्हियूं असांखे बि महसूसु थियनि थियूं। पार्टिसिपेशन न आहे, पर्टिकुलरली जेकॾहिं पार्टिसिपेशन जेका आहे बि उहा फ़क़ति असांजे एज ग्रुप जी आहे। नओं जी त कोई में जुड़े कोन थो, या नवां जेके न्यू जनरेशन असां खां पोइ जो आहिनि उहे जेकॾहिं नथा जुड़नि त हीअ सभु जेको असां कयूं था उहो जे पाकिस्तान न थींदो अॻियां, उन ॻाल्हि जो मतिलबु न आहे, इहो असां ताईं पूरो थी वियो। जहिड़े नमूने सां हीअ जेके बेटर एक्सपीरियंसिस मिलनि था, हिन क़िस्म जा घणा ई एक्सपीरियंसिस असांखे पंहिंजे शहर में मिलिया आहिनि। कोई टाइम हूंदो असां जो त जॉब हुयो त उन जॉब जे सिलसिले में असां चाहींदा त सिंधी शागिर्द अचनि वधनि, ऐं बिलीव आर नॉट, असां लिस्टूं स्कूलनि मां कढाए करे उन जूं एड्रेसूं वठी करे शागिर्दनि जे घर पहुचंदा हुआसीं त भई तव्हां सिंधी सब्जेक्ट खणो त तव्हांजी फी माफ़ थींदी, तव्हां सिंधी सब्जेक्ट खणो त तव्हांजी फी असां कंहिं संस्था खां भराईंदासीं। इन क़िस्म जा यानी फ्री एजुकेशन थी वेंदी तव्हांजी, बिल्कुलु पैसा न भरणा पवंदा। इन क़िस्म जूं बि असां कोशिशूं वरितियूं, पर पोइ थोरा घणा शागिर्द अचनि पिया थियनि पिया, पोइ वरी थिए छा पियो, जंहिं शागिर्द खे फी मुफ़्त में मिली वई, जंहिं पैसा भरिया ई न, त हुनखे क़दुरु ई न करणु, पोइ पढ़े मर्ज़ी आहे हुनजी, न पढ़े छॾे। केतिरा दफ़ा ईअं थियो उहे शागिर्द बिल्कुलु अचनि कोन, या छॾे ॾियनि, पैसा त भरिया न अथऊं, क़दुरु ई कोन थिए। हज़ारनि में फी, न आहे कि 100 हुया, हज़ारनि जी फी बि हुननि जे खाते में। हाणे सचाई इहा आहे, हीउ सॼो असांजो जेको फ्रीअ जो कमु थी रहियो आहे न, इन जे करे इन जो बि क़दुरु कोन थो थिए। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सचपच हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे, कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे प्रोफेसर चवंदो भई हाणे असां जेको मुफ़्त सभु कुझु ॾेई आदतूं बि जेको ॾियूं था उनजो क़दुरु पाण रादर घटिजंदो। हाणे हिन वक़्तु असां पुठियां था पऊं, भई सिंधी सिखो, सिंधी पढ़ो, सिंधी लिखो, ॻाल्हाइणु ॿोलायो, पुठियां था पऊं। पर थी सघे थो अहिड़ो वक़्तु अॻियां हली करे अचे भई सिंधी सेखारण वारा न हूंदा। सही आहे। सिखण वारो हूंदो पर सेखारण वारा न हूंदा। ज़ाहिर आहे उहे जनरेशन पूरियूं थींदियूं थी वञनि, ऐं जे सेखारण वारा न हूंदा पोइ थी सघे थो असांखे सिंध ॾांहुं रुख रखिणो पवंदो, सिंध मां माण्हू घुराइणा पवंदा। त उते इहा पक आहे, उते सिंधी ज़मीन सां जुड़ियल आहे, उहा त वेंदी। पर घटि में घटि असांजे मुल्क में इहा ॻाल्हि थी, या ॿियनि मुल्क में जिते सिंधी सेखारण वारा पहुचंदा बि कोन ऐं मिलंदा बि। पंहिंजी मदर टंग जी ॻाल्हि जीअं मूं हुननि जी, मदर टंग त अहिड़ी शइ आहे जंहिंमें माण्हू सोचे ई सही सघंदो आहे। जेको म्यूज़ियम ॿुधायो भई हिकिड़ो माण्हू बिल्कुलु सभु ॿोलियूं ॼाणंदो हो, पर जेका अंदर जी जेका ॿोली हूंदी आहे, जेका मदर टंग हूंदी आहे, उहा कीअं सभु कुझु सोचण लाइ मजबूर कंदी आहे, या मतिलबु उन में ई माण्हू सोचींदो आहे, स्पॉन्टेनियस उहा ॻाल्हि। हाणे जेसि ताईं असांखे पंहिंजी ॿोली न आहे त ज़ाहिर आहे ॿियनि ॿोलियुनि में असां ओतिरो न सोचे सघंदासीं, न ॻाल्हाए सघंदासीं। भली केर बि चवे मां हिन ॿोली में नथो ॻाल्हायां, पर पंहिंजी ॿोली पंहिंजी ॿोली। हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं उहो पंहिंजी ॿोली शुरूआति में सिखे ई नथो ऐं सिखे ई ॿी ॿोली थो, त उहा हुनजी पंहिंजी मदर टंग न चए। हाणे वक़्तु हालतूं जेके असांखे नज़र अचनि थियूं हुननि में त अहसासु थिए थो त भई हाणे हीउ सिलसिलो असांजो हाणे जेतिरो वक़्तु हलियो असां पंहिंजी कोशिशि चालू रखंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि मां हींअर ई ॿुधाए छॾियां त नेक्स्ट वीक में बि मां बिज़ी रहंदुसि, त भली तव्हां नादिया खे इन्वॉल्व कजो, थी सघे ॿिए कंहिंखे इन्वॉल्व कयो। ऐं ज़ाहिर आहे ॿिया बि टॉपिक हिकु ॿिनि टिनि दफ़नि खां पोइ ज़रूरु पूरा था कयो। हुन खां पोइ वरी जेकॾहिं कुझु करिणो आहे त मूंखे नए सिर तयारी आहे। उहा फ़िलहालु हीअ तयारी आहे उहा पूरी थिए, हुन खां अॻु तव्हां पंहिंजी तयारी रखो या ॿिया मां गॾु रहंदुसि तव्हां सां। ऐं मुंहिंजो हीअं थोरो कुझु यूनिवर्सिटी जो कमु रीसेंट ॾींहं में वधियो आहे,
ऐं अॻे त ऑनलाइन बि सभु कुझु थी वेंदो, हींअर ऑफलाइन वग़ैरह बि शुरू थियो आहे स्कूल अच्छा वग़ैरह जी त छा आहे, हुनजे लाइ थोरो अचु वञु ऐं टाइम हुनजो जेको आहे उहो ॾियणो थो पवे। संडे ॾींहुं भली न थींदो आहे, पर पोइ हाणे कुझु पेपर वर्क वग़ैरह उहो हूंदो ई आहे, त मां थी सघियो त जवाबु नथो ॾियां, पर थोरो घटि इन्वॉल्व इन लाइ। हाँ बिल्कुलु सम्झां साईं, न वॾी महिरबानी तव्हांजी, ऐं मां बिल्कुलु सम्झां थो इहा ॻाल्हि, ऐं असांखे इन ॻाल्हि जो अहसासु बि आहे त अॼु जीअं मूं चयो, असांजे लाइ वॾी, मुंहिंजे लाइ पर्सनली मूंखे ईअं लॻे थो त तव्हां जेको असांखे ॿुधायो था, जेको बि असांखे सेखारियो था, त उहो तमामु अमूल्य आहे, उन जी का उन जो को मुल्ह कोन्हे, ऐं उहो असां एटलीस्ट उहो कैप्चर करे वठूं, असां वटि जेको आहे सो खज़ानो हुजे, ऐं तंहिंखां पोइ अॻियां त जेको बि हूंदो उहो जीअं हलंदो उनखे गाॾो गीलबो बाक़ी त हाणे न जेको आहे सभिनी जे घर में इहो हाल आहे जो नेक्स्ट जनरेशन ताईं इहे शयूं पहुचनि थियूं, जी जी सभिनी घर में जी बिल्कुलु ॻाल्हाइण तक ताईं सिंधी नथी ॻाल्हाई वञे त पोइ बाक़ी ॻाल्हियूं त पोइ बि पोइ जो आहिनि, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। ॻाल्हाइण सम्झण जी वॾी जी ॻाल्हि आहे। जी अच्छा चंदवानी साहब, तव्हांजो जेको आवाज़ु आहे थोरो केॾी महिल फेड थो थी वञे, मूंखे लॻे थो शायदि जेको माइक अथव थोरो मां उनखे अॻियां थो शायदि, कयां, हा जी हींअर ठीकु जी हा आहे। हाणे लास्ट टाइम ते असां कुझु पहाकनि चवणनि ते ॻाल्हाए चुका आहियूं, या मतिलबु मां तव्हांखे कुझु ॿुधाए चुको आहियां। हक़ीक़त इहा आहे, अॼु जो जेको असां लोक साहित्य जो जेको चैप्टर खयो हुन में लोक चवणी जो बि हिकिड़ो थोरो नंढो भाव आहे। हाणे न कयूं आहे कॾहिं बि हली वञे हा, पर लोक चवणी जो जॾहिं लोक साहित्य सां रिलेशन अचे थो त थोरो घणो उन ते रोशनी विझणु ज़रूरी आहे। पहिरीं ॻाल्हि त मूं शायदि अवल इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त लोक चवणियूं हूअं ॿिए साहित्य में असां वटि लोक साहित्य जो जेको हिसाबु किताबु आहे उहो बिल्कुलु अलॻि आहे, पर लोक चवणियूं आहिनि ई लोक साहित्य। जनरल लोक जेके चवणियूं आहिनि या पहाका आहिनि उहो केरु लिखंदो न आहे, सही आहे उहो पाण मुरादो हुजे। त असां वटि इहो जेको साहित्य जो जेको हिसो आहे इहो ऑलरेडी लोक साहित्य जो ई हिसो आहे, हुन में ई थो अची वञे थो। हाणे ख़ासि ॻाल्हि इहा आहे त रोज़ानी ज़िंदगीअ में इहे चवणियूं पहाका जेके आहिनि असांजा मार्गदर्शक, राह ॾेखारींदड़, बिल्कुलु रस्तो ॾेखारींदड़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि लोक चवणियुनि में घणनि माण्हुनि जी सियाणप यानी चतुराई, होशियारी ऐं उन्हनि जो चमत्कार उन मां ज़ाहिर थींदो आहे। किथे किथे उन्हनि में असांखे टोक, किथे किथे असांखे सम्झ, ऐं इहे ॻाल्हियूं असांखे उन्हनि मां मिलनि। हाणे हर ॿोलीअ में चवणियूं थींदियूं आहिनि, जंहिं बि ॿोलीअ में इहे पहाका ऐं चवणियूं जेतिरा वधीक हूंदा आहिनि या उनजो इस्तेमालु वधीक हूंदो आहे त उहा ॿोली रिच चई वेंदी, सम्झी वेंदी। हक़ीक़त आहे पहाके चवणीअ में ईअं आहे त भई असां हिकु सिट अधु सिट ॻाल्हाईंदा आहियूं, पर उन में जेको मतिलबु हूंदो आहे उहो काफ़ी गहरो हूंदो आहे, वॾो। घरे घटि ईअं चइजे भई गागर में सागर। बिल्कुलु ऐं थोरो ॻाल्हाए घणो कुझु चई वञिजे, यानी घटि ॻाल्हाए सभु कुझु चई वञिजे, इहा पहाकनि ऐं चवणियुनि जी ख़ूबी आहे। सदियुनि खां, हज़ारे सालनि खां असांजे ज़िंदगी जो अटूट हिसो आहे। जंहिं ज़माने में शायदि अञा किताब लिखिया न विया हुआ, किताब हुया ई, तॾहिं बि पहाका ऐं चवणियूं उहे अणपढ़ियल माण्हू बि, जिन खे असां चवंदा आहियूं भई हिननि खे ॼाण न आहे, पर उन्हनि खे इन क़िस्म जी ॼाण असांखां वधीक, उन अणपढ़ियल माण्हुनि खे बि इहे पहाका ऐं चवणियूं बाक़ाइदा रोज़मरह जी ज़िंदगी में इस्तेमालु कंदे बिल्कुलु उहो ईंदा ई हुया ऐं पिया चवंदा हुया। मूंखे त यादि ईंदो आहे मुंहिंजे घर में जंहिं कॾहिं जीवन में स्कूल न ॾिठो, स्कूल वई ई न हुई, पर उहा बि अहिड़ा अहिड़ा पहाका ऐं चवणियूं इस्तेमालु कंदी हुई जो कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो हो त हिनजी माना अलाए छा थींदी, पुछणी पवंदी बाक़ाइदा। पोइ उन्हनि जे सम्झ जे आधार ते, पढ़ाई न हुई उन्हनि जी,
त कुझु ॿुधाईंदा बि हुया ऐं कुझु न बि ॿुधाए सघंदा, सिर्फ़ु इस्तेमालु कंदा, त उन इस्तेमाल मां बि सम्झ में अची वेंदो त हुनजो चवणु छा आहे। बिल्कुलु। त पहाके चवणीअ जी ज़रूरी न आहे त लफ़्ज़ बि लफ़्ज़ माना कढे, हुनजो अंदाज़ सम्झ में अची वञे, मक़सदु सिद्ध थी वञे त बिल्कुलु। ओतिरो बि काफ़ी। हाणे पहाका चवणियूं असां वटि ॿियनि ॿोलियुनि में बि असां ॾिठा आहिनि, ॿियनि ॿोलियुनि मां बि असां वटि आया आहिनि, असांजे ॿोलीअ में बि ॿियनि ॿोलियुनि में आया आहिनि, माना उहा जीअं साहित्य जी मटासट थींदी आहे तीअं थींदा रहिया आहिनि ऐं थींदा रहंदा आहिनि। ॿियो कुझु न, सिंध में बि जंहिं ज़माने में सिंध ते काफ़ी ॿियनि मुल्कनि राज कयो आहे, अरब हुया, मुगल हुया, तुर्क खान हुया, या लास्ट में अंग्रेज़ बि आया, त उन्हनि बि असांजे मथां जॾहिं राज कयो त उन्हनि जा बि घणा ई पहाका ऐं चवणियूं असां वटि बाक़ाइदा मरवज थी विया, इस्तेमालु थींदा हुया। ऐं वरी असांजा जेके पंहिंजा हूंदा हुआ उहे त आहिनि ई आहिनि। असां अॼु हिते कुझु उहे पंहिंजा जेके असुलु सिंधीअ जा पहाका आहिनि उहे, प्लस जेके असां वटि आया बि आहिनि उन्हनि ते बि थोरो रोशनी विझंदासीं। हाणे अॼु शुरूआति था कयूं पिया, हिकिड़ो नंढड़ो पहाको आहे या इस्लाह चई सघो था हुनखे, अखि फट ॿधणु लेस टप लंघणु। अखि फट ॿधणु लेस टप लंघणु। हाणे हिते लफ़्ज़नि जी माना ज़रूरी आहे। चवंदा आहिनि जेकॾहिं अखि उथी पवे या अखि ख़राबु थिए त हुनखे उनजे मथां ढकणु खपे या पहा पटियूं ॿधणु खपे। त हिते अखि फट या अखि जो धकु हुजे त उहो ॿधण सां ठीकु थींदो। पर जे लेस यानी ज़ुकाम थिए त बुख कटिजे, लंघणु कटिजे, लेस टप लंघणु। बुख कटिजे त ज़ुकाम हुन मां लही वेंदो। हाणे बुखार में बि घणो करे तव्हां ॾिठो हूंदो माण्हू थोरो बुख कढंदो आहे। बुख माना अॼु उहो ज़मानो आहे जो कंप्लीट बुख नथो चवां मां, पर घटि खाइणु ठीकु आहे, छो त न खाइण सां बि तकलीफ़ूं नए सिरे सां ॿियूं जाॻंदियूं। पर तव्हां जानवरनि खे जे ॾिठो हुजे त जानवरनि खे जेकॾहिं हिन क़िस्म जूं तकलीफ़ थी त जानवर ईअं ई कंदा, बाक़ाइदा ज़ुकाम बुखार थिए न हुननि खे न खाईंदा आहिनि, बिल्कुलु बाक़ाइदा लंघण कढंदा बिल्कुलु। त इहो वक़्त जे हिसाब सां, हालतुनि जे हिसाब सां इहो पहाको चयल आहे। हाणे ॿियो आहे अंधियूं पाटियूं। हा जी जी सॉरी, ही तव्हां जेको अखर चयो लंघण, हा, उन माना जो बुख मतिलबु, कढ। अच्छा, लंघण जो मतिलबु आहे बुख। अच्छा। ग़रीबीअ में माण्हू बुख कढंदा आहिनि, चइबो आहे भाई केतिरा ई लंघण कढिया आहिनि, जी बुखूं कढियूं। जी जी, हा बराबरि आहे। हाणे हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो पहाको आहे अंधियूं पाटियूं पासीरा टोया। हाणे ही लफ़्ज़ सम्झ में न ईंदा सवला तव्हां। हाणे हिते माप तौर जी ॻाल्हि थिए थी, वापारीअ सां रिलेटेड ॻाल्हियूं आहिनि। हाणे जेको शख़्स माप या तौर में गोभी हणंदो आहे या घटिताई कंदो आहे, ठगी कंदो आहे, उन लाइ इहा चवणी चई वेंदी आहे। मतिलबु अॻे ज़माने में सचाई हूंदी, ताराज़ियूं वग़ैरह माण्हू सचियूं हूंदियूं, सचियूं हूंदियूं। ऐं वरी जेकॾहिं केरु वापारीअ सां सियाणप कंदो, अघ में कुझु कंदो, त पोइ वापारी ॾेढ सियाणो थींदो, पोइ तोरण वक़्तु उनखे उहो पासीरो करे छॾींदो या उनखे हथु हणी छॾींदो त जीअं वज़न हुनजो पंहिंजे लॻे घटि। माना वापारीअ खां असां हुनखां खटी नथा सघूं या हुनखे असां पीए नथा सघूं, वापारीअ सां ॾेई। अहिड़ो ई हिकिड़ो शाह जो शेर आहे, हुनमें शेर में एक्चुअली हुनजी मां पहिरीं मीनिंग थो ॿुधायां वञा। कंहिं ज़माने में सुत कटण जो रवाजु हूंदो, हा सुत यानी धाॻो। हा त पोइ उन ज़माने में छा थींदो, औरतूं घरनि में सुत कटण जे लाइ उन्हनि वापारियुनि खां वठी, उन्हनि वाणियुनि खां वठी, पोइ हाणे ज़ाहिर आहे सुत टुटंदो हो या मतिलबु थोरो ख़राबु थींदो हुयो, मुंझंदो हुयो, पोइ तोड़ करे उहे ॾींदा हुया, वरी तोड़ करे वठंदा हुया। हाणे कंहिं औरत जो जेकॾहिं उहो सुत खणी अचण खां पोइ तोड़ में फुटी पवे, मुंझी पवे, त ज़ाहिर आहे माप में जंहिं महिल वापसि कंदी उहा खोट थींदी, त हुनजा पैसा कटे ॾींदा हुया या मतिलबु हुनजो ॾंडु वठंदा हुआ।
त उन ज़माने में शाह जो जेको शहर आहे उन शहर में इहा मीनिंग ॾिनल आहे भई सुट कुटींदे जीअं उहा औरत जॾहिं ॾिसंदी भई हाणे मुंहिंजी पियो आहे पुटी पियो आहे त पोइ हुनखे थोरो आलो कढी अच्छा जीअं जीअं वज़न वधी वञे वज़न वधे बराबर जीअं ॾंड न पवे जी जी पोइ वरी उहे वापारी छा कंदा हुआ ॾिसंदा भई हाणे सुठो आलो आहे त उहा आङुर खणी हणंदा जी जी पोइ जीअं थोरो वापसि घटिजी वञे घटिजी हुनमें पइजी वेंदो ज़रूरु जो कमु हूंदो त हिकिड़ो उहो शहर बि चयल आहे शाह जो मूंखे हाणे रिकॉल थियो त मां थोरो ॿुधायां थो सुट कटींदे उहा औरत मतिलबु पाणी हणी करे जंहिं महिल ॾींदी हुनखे त पोइ चवंदा भई ॼटीअ लेखे वाणियो फुरियो वाणे लेखे ॼटी इहो उन शेर में आहे अच्छा अच्छा ॼटीअ जे लाइ ईअं चयल आहे भई उनखे ईअं लॻो भई मां वाणे खे फुरियो पर वाणे जे लेखे ॼटी फुरी उहा ई ॼटी अच्छा जट्टी माना फीमेल ऑफ जट हा 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 जी अच्छा अच्छा मुस्लिम्स में घणो करे अॻे पर हाणे चवणु न खपे हूअं ॼट लफ़्ज़ जी माना आहे जेको अणपढ़ियल घटि पढ़ियल हा हा हक़ीक़त ई आहे ॼट चवंदा आहिनि असांजा वॾा चवंदा न पढ़ंदे ॼट थी न जा हा जट थींदी बराबरि त अॻे छा हो मुस्लमान हाणे त मुस्लमान सिंध में घणा ई पढ़ियल बिल्कुलु ॼट बिल्कुलु लफ़्ज़ असां उन सेंस में कंदा आहियूं जी पर मुस्लमान पढ़ियल न हूंदा हुया त उन्हनि खे असां उहो ॼट लफ़्ज़ ॾेई छॾियो असांखे ईअं ई लॻंदो हो ॼट उहो ई आहे माना सम्झी जेको मुस्लिम असांजे दिमाग़ में ई हो पर एक्चुअली ॼट जी माना आहे अणपढ़ियल घटि पढ़ियल न पढ़ियल बिल्कुलु बिल्कुलु हाणे उनखां पोइ उठ जे वात में लूणु विझिजे त बि रड़े ॻुड़ विझिजे त बि रड़े हाणे इहा ॻाल्हि हुननि सां लागू आहे जेके खिटपिट कंदा आहिनि जेके हर ॻाल्हि में न ठहंदा आहिनि हाणे उठ हमेशह चई त न ॿुधाईंदो कुझु बि भई मिठो आहे या खारो आहे या खटो आहे उठ खे कोई फ़र्क़ु उठ जी कंडीशन उहा ई त जेको खिटपिट करण वारो माण्हू हूंदो आहे हुनजी ऑलवेज तव्हां केॾो बि ख़ुशि करण जी कयो तॾहिं बि नाराज़ रहंदो जे घटि वधाई कयो तॾहिं बि नाराज़ उहा ई जी ॻाल्हि हाणे जीअं शादियुनि मुरादियुनि में अॼुकल्ह त नथो चवां मां इहा ॻाल्हि अॻे थींदो हुई घोट माउ खे जेतिरो बि मिले थोरो सही आहे आहे बराबरि बिल्कुलु थोरो मिले त थोरो आहे उन हिसाब सां ससुईअ जे लाइ हिकिड़ो शेर आहे ससुई पुनू शेर सां वास्तो रखंदड़ आहे उहा अञा उठ कढनि ससुई हाणे हक़ीक़त इहा हिन जी माना या मीनिंग ईअं आहे ससुई पुनूअ जी जेका जुदाई थी हुई जो पुनूअ खे हुनजा भाउर या हुनजा ॻोठाई अधु राति जो बिल्कुलु भॼाए वठी हलिया विया उठनि ते किरंदा ससुईअ अच्छा सां अलॻि जी त ससुई उन्हनि जे पुठियां वई बाक़ाइदा त बाक़ाइदा रस्ते ते वेंदड़नि खां ससुई पई पुछे त भई तो तव्हां उठ वेंदा ॾिठा हाणे ससुई सुम्ही पई हुई उहो निकिरी विया कॾहिं त इन रेफरेंस में इहा ॻाल्हि चयल आहे अञा उठ कढनि ससुई माना ससुई सुम्ही पई हुई ऐं उठ कढी निकिरी विया हुया हलिया विया अहिड़ी ॿी बि हिकिड़ी चवणी आहे उहा असांजे इंडियन कॉन्टेक्स्ट में आहे हिंदुस्तानी रेफरेंस में आहे त अञा दिल्ली दूर आहे हा मतिलबु दिल्ली परे आहे घणो दिल्ली परे मतिलबु कंहिं ॻाल्हि खे असां पहुची न सघंदा आहियूं वेझो न अची सघंदा आहियूं त असां इहा इस्तेमालु कंदा आहियूं एक्चुअली इहो असां वटि पारसीअ में आहे दिल्ली दूर अस्त बराबरि पारसीअ में दूर अस्त जंहिंखे असां हिंदीअ में कयो आहे या सिंधीअ में बि कयो आहे साईं हिन में हिकिड़ो ॿियो ध्यान में अचे थो उहो साॻी ॻाल्हि थी या न उहो पुछिणो आहे त हिकिड़ो सिंधीअ में चवंदा आहियूं गिदड़ डाख न पुॼे आखे थू कटा हा इहो खणी सघिजे थो पर हिन में अञा ॿी माना थी थिए अच्छा हा जेको हुकम पाण खां न थिए त पोइ ईअं पटाइजे बाबा हाणे भई हीउ कमु आहे ई ग़लति बराबरि हा जीअं चइबो आहे नाच न जाने आंगन टेड़ा हा उते इहो रेफरेंस सही आहे बराबरि गिदड़ डाख इंग्लिश में जेको चवंदा आहिनि गिरफ़्तार चोर ग्रेप सासो साईं हिकु मां तव्हांखे होल्ड कयो आहे त असांजो प्रकाश जसनाणी भाऊ तव्हां कहिड़ो इंग्लिश जो पहाको चयो मां हुनखे हा हू पहिरियों वारो हा जेको
प्रोफेसर चयो पे हुनमें भई साॻियो इहो अचे अंग्रेजी में जेको चवंदा आहियूं फीड अ कोल्ड स्टार्व अ फीवर हुन वांगुरु थियो छा? फीड व्हाट? फीड अ कोल्ड, भई थधि थिए त हुनखे खाधो खाराइजे, हुन माण्हू खे बुखार थिए त फास्टिंग ऐं बुखियो रहिजे। अच्छा हाँ अलाए थी सघे बराबर हाँ हाँ फर्क़ु आहे, जी जी साॻियो कोन्हे हिकिड़ो न? घणे न चई साॻियो सघिजे हिकु थो। टाइम पर चई सघिजे थो हाँ हाँ अच्छा छो त अच्छा चई मीनिंग सघे, निकिरे हाँ उहो ई हाणे पुछणो मूंखे, अंग्रेजी में बि आहे साॻियो अहिड़ो। जी 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 थैंक यू, थैंक्स। थैंक यू। हाणे हिकिड़ो ॿियो एक्सपीरियंसिस सां बेस जे पहाका आहिनि चवंदो आहियां कुसंग खां उही भली, उही जो मतिलबु आहे भई कुझु बि न, मतिलबु ख़राबु संगत खां बेटर आहे न हुजे सघे, हाँ बराबर। ख़राबु दोस्ती खां बेटर आहे भई दोस्ती हुजे ई। ॿियो आहे यार त सदाए सभु को जानी ज़बानी, इहो अधु पहाको सभिनी जो ॿुधल हूंदो शायदि, पर इन सां अञा कनेक्टिंग अधु ॿियो आहे यार त सदाए सभु को जानी ज़बानी आहे आसानी कमु पवे थी कल्ह पवे। मतिलबु ईअं आहे जो भई हर को हिक ॿिए जो दोस्त सां सॾाईंदो आहे, उहो सवलो आहे सॾाइणु, इहो सभु सवलो आहे आसानी, पर कमु पवे त कल्ह पवे, माना कमु पवे कंहिंमें त ख़बर पवंदी भई ख़बर पए। सॼो पहाको ईअं आहे। मतिलबु आहे भई हर को मिट माइट दोस्त यार ईअं बाक़ाइदा चवाईंदो आहे, पर हुननि जे लक्षण जो पतो तॾहिं पवंदो आहे जॾहिं सही में कंहिंमें कमु पवे ऐं उहो कमु करे, तॾहिं उहो सही। इहो अखर तव्हां जेको यूज़ कयो कल्ह पवे, हा माना ख़बर पवे कल्ह, हा इहो माना काफ़ी वक़्त खां पोइ इहा ॻाल्हि ॿुधी आहे। उहो असांजे नंढे हूंदे माइट चवंदा कल्ह पवई थी, को सम्झ हा अचे थी हा भई माना ख़बर पवे थी, ख़बर पवई पतो थी। पवे थो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अच्छा आहे ॾिसो किन लफ़्ज़नि जो सही जॻह ते जेको इस्तेमालु आहे न, उन्हनि जो इम्पोर्टेंस पंहिंजो आहे। जी हाणे हिते मां चवां कमु पवे त ख़बर पवे त ओतिरो मज़ो न ईंदो, मज़ो न ईंदो, बिल्कुलु सही आहे, सही। हाणे ॿियो हिकिड़ो पहाको आहे कमु लथो रखणु विसरियो, ॿुधो हूंदो तव्हां, या इन सां रिलेटेड ॿियो आहे सीरो खाधो पातल फाटी, इहो वधीक कॉमन आहे। मतिलबु कमु थी वञण खां पोइ असां सचपच कंहिं बि कारीगर खे यादि न कंदा आहियूं, या बिल्कुलु सीरो खाइण खां पोइ पातल फाड़े फिटी करे, जी कमु लथो रखणु विसरियो हिन खे चइबा। रखणु विसरियो। हाणे उन सां ॿिया कुझु एग्ज़ैक्टली साॻिया त नथो चवां, कुझु ॿिया एक्सपीरियंस सां बेस पहाका आहिनि। किन सां किन कीन धोपंदो आहे, किन धोइण लाइ पाणी खपंदो, पाणी खपंदो, भई करण लाइ पाणी खपंदो, किन सां किन कोन धोपंदो आहे, त मतिलबु हिते ईअं आहे त ख़राब सां ख़राबु व्यवहार कजे त ठीकु न थींदी ॻाल्हि, सही ॻाल्हि आहे। ख़राब सां बि सुठो व्यवहार कजे। ॿियो आहे माना कंहिंसां कोई बुछड़ो हले त उन सां बुछड़ाई वरी कजे त उहा बुछड़ाई दूरि थींदी, ईअं न थींदो, बुछड़े सां बि असांखे भलाई करणी आहे त पोइ उहा बुछड़ाई दूरि थींदी। सही आहे, सही। ॿियो ॿोलीअ सां रिलेटेड हिकिड़ो पहाको आहे कांवनि जूं ॿोलियूं कांव ॼाण। हाणे इहो इन रेफरेंस में कमु ईंदो आहे जॾहिं असांखे कंहिंजी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे या ॿिए जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, पोइ चइबो आहे यार हाणे कांवनि जूं ॻाल्हियूं कांव ॼाण, असांजो कमु न आहे, असांखे सम्झ में न अचे, या वरी उते रेफरेंस में चई सघिबो आहे यार सवली सिंधीअ में ॻाल्हि अच्छा ॻाल्हि असांखे सम्झ में न अचे, या पिरोलियुनि में न ॻाल्हाए बाबा, पिरोलियुनि में न ॻाल्हाए, हा। अहिड़े नमूने असांजे सिंधी साहित्य में जीअं मां उपभाषाउनि ते कुझु पहाका ॿुधाया हुया, त उपभाषाउनि सां रिलेटेड कुझु ईअं आहे, 12 कोहे ॿोली बि, इहो बि ॿुधायो हुयो। बिल्कुलु सचपच डिस्टेंस जीअं ट्रेवल कंदा आहियूं असां, या कुझु डिस्टेंस क्रॉस थींदो आहे त पोइ ज़मीन जे हिसाब सां ॿोलीअ में उहा चेंज ईंदी आहे, जीअं उपभाषा चेंज थींदी आहे त हुननि जा पहाका चवणी बि बदिली थींदा आहिनि, ऐं उपभाषाउनि जे चैप्टर में मां डिफरेंट पहाका चवणी बि तव्हांखे टिपिकल उहे उन उपभाषा जा ॿुधाया आहिनि, पर हिते असां जनरल कयूं था। हाणे कुझु जातीय मुताबिक़ या साईं, मां हिकु सेकंड इफ यू डोंट माइंड,
साक्षी ऐं प्रिया तव्हां हथ मथे कयो या कुझु कमेंट हो या तव्हांखे? हाँ जी कल्ह थीड़ी जेका कल्ह जी ॻाल्हि हले पई न, कल्ह हाँ माना ख़बर। कल्ह माना सम्झ हाँ त भई इन कल में जीअं पहले चवंदा आहिनि कल्ह पहले हाँ थिड़ियल ते ई आहे, ॻाल्हि कल्ह ठाहे थिड़ियल आहे छा? सम्झ थींदी आहे त मूंखे ठीकु लॻो। पर हिन में जॾहिं असांजा नंढा हूंदा हुआसीं त ईअं कुझु बि कोई ग़लति ॻाल्हि कंदो हुयो, माना सही न चवंदो हुयो कोई बि ॿार या कोई ॿियो, या त ईअं चवंदा हुया की कल्ह थिड़ी अथई छा, हाँ या बिल्कुलु कल्ह थिड़ी वई अथसि सम्झ न आहे छा। बराबरि, कल्ह थिड़ियल आहे, बराबरि आहे, सही आहे, सही सम्झ न आहे। सम्झ न आहे। प्रिया तव्हांखे कुझु पुछणो या चवणो? अॻियों जेको पहाको हो न उनमें इहो बि आहे न, जेको लिखियो आहे किनी आंगुर कटी भली। हाँ पर वो हिते रेफरेंस न आहे, उहो रेफरेंस में न आहे। उहो अलॻि सां थोरो थी उन मतिलबु। ओके हा जी जी थैंक हाँ साईं। हाणे जातीअ मुताबिक़ हा कुझु पहाका आहिनि, अलॻि अलॻि जातियूं सिंधियुनि में बि आहिनि, यू। त अञा ताईं धोबी, सोनारा, कुड़मी, कोरी इहे आहिनि। जी असां वटि हिते हिंदुस्तान में हा धोबी न मिलंदो तव्हांखे कोई सिंधी, सोनारा त आहिनि, कुड़मी न मिलंदो घणो करे कोई बि ज़मीनदार वग़ैरह हीअं कोन्हे। कोरी, कोरीअ जो मतिलबु शायदि केरु न सम्झे, मां ॿुधायां थो। जेको कपिड़ो वणंदो आहे, अॻे ज़माने में हथ सां कपिड़ो वणंदा हुआ, हुनखे कोरी चवंदा आहिनि, जेको कपिड़ो वणंदो। आडाणे में हा आॾाणे में, हा हथ जा आॾाणा हूंदा हुआ, कोरी कपिड़ा हूंदा हुआ। जीअं शायदि तव्हां कबीर जो नालो ॿुधो हूंदो, कबीर बि कोरी हुयो हिकिड़ो, हा बराबरि। अहिड़े नमूने सां वापारियुनि सां वाणियुनि सां रिलेटेड ॿ चारि पहाका तव्हांखे ॿुधायां। हाणे जातीअ मुताबिक़ धोबीअ ते आहे, धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो, बिल्कुलु ॿुधो बिल्कुलु माना ईअं आहे, हुन कुते जी वैल्यू न हूंदी आहे। धोबी वटि जेको कुतो हूंदो हुनजी सफ़ा वैल्यू न रहंदी आहे, न घर जो हूंदो आहे न घाट जो, न हेॾां जो न होॾां जो। ॿियो आहे सोनारे जा 100 धक, लोहार जो हिकु, बराबरि। सोनार आस्ते 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 इहो धक हणंदो आहे, पर लोहार त हिकिड़ो ई धक हणंदो पूरो। पर हिते हिते इन जो मतिलबु जेको आहे, जेका सम्झियल माना आहे उहा इहा आहे त भई थोरो 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 कुझु करण खां बहितर आहे हिकु दफ़े में कुझु कजे, लोहार वांगुरु हिकिड़ो ई धक जी टाइम न वञे। ईअं सोनारे सां रिलेटेड ॿिया बि पहाका आहिनि, त सोनारो माउ जे नथ मां बि न रहे, बिल्कुलु अवल बि ॿुधायो आहे, ॿुधाई आहे, सोनारो चोरीअ खां सवाइ न रही सघंदो। न सही हाँ इन करे शायदि हींअर डे टू डे लाइफ में तव्हां ॾिसंदा वॾियूं वॾियूं कंपनियूं अची वियूं आहिनि गोल्ड में, जेके बाक़ाइदा दावे सां बाक़ाइदा सर्टिफिकेट सां चवंदियूं त हे एतिरा परसेंट सही आहे, ऐं उहो हूंदियूं बि आहिनि। सही पर बाक़ी जेके सोनारा आहिनि तव्हांखे ॾींदा 22 कैरेट करे निकिरंदो 20 कैरेट, ओॾी महिल विकिणंदो त ओॾी महिल पतो पवंदो। त सोनारो माउ जे नथ मां बि न रहंदो आहे, माना माउ जी नथ बि ठाहिणी हूंदो न उन्हनि चोरी करे। जी हाणे कुड़मीअ सां रिलेटेड आहे, पोखी ताकी पोख जेसिताईं पाणी अथई ॿाड़ में, मतिलबु चवणो आहे भई तेसि ताईं पोखींदो रहो जेसिताईं तोखे पाणीअ जो बंदोबस्तु आहे, जेसिताईं पाणी अथई ॿाड़ में, माना उन ॿारे में तुंहिंजो पाणी जेकॾहिं आहे तूं पोख, पाणी कोन्हे त उहो पोखण जो कमु मतिलबु न आहे हुनजो। सही है मतिलबु कमु अहिड़ो कर जेको थियण जहिड़ो हुजे। जी पोखी ताकी पोख जेसिताईं पाणी अथई ॿाड़ में। ऐं खेतीअ सां रिलेटेड अञा ॿिया बि कई पहाका आहिनि। गाह साए जो साओ, गाह ई हमेशह सुञो, गाह त साओ हूंदो आहे पर जेको गाह पोखींदड़ गाह ई हूंदो आहे न, उहो हमेशह सुञो हूंदो आहे, उन वटि कुझु बचंदो ई। सही है अहिड़े नमूने ॾिने वाणे मूर न लाभ, मतिलबु जेको वाणो डिॼणो हूंदो आहे, जेको कमु धंधे में डिॼी कमु कंदो हुनखे लाभ थींदो ई, सही है हुनखे मूर न लाभ माना कॾहिं बि लाभ न, त धंधे में रिस्क खणबी आहे, डिॼी न हलिबो आहे। अहिड़े नमूने सां ॿिया बि वापारियुनि सां केतिरा पहाका आहिनि। हिकिड़ो पहाको मां ॿुधायां थो, जीअं तव्हांखे ॿुधायमि भई जातीअ मुताबिक़, तीअं हिकिड़ो पहाको आहे जंहिंमां
असांखे उन्हनि जी किर्त पतो पवे थो, यानी उन्हनि जो कमु पतो पवे। सिंधीअ में चवणी आहे धनवान त धर्म, साधु त करम, वापारी त नरम, नारी त शर्म, दलाल त बेशरम। सही आहे, बराबरि आहे। प्रोफेशन जे हिसाब सां ॻाल्हि आहे। हाणे धनवान त माना धर्म करे, हाकुम त गरम, इहो अञा न ॿुधायो, हाकुम त गरम, हाकिम त गरम, ऐं वापारी त नरम, वापारीअ खे थोरो न थियणो आहे। वापारी चवंदा आहिनि सिंधीअ में बाक़ाइदा, वापारी नरम थी जेसि ताईं न हलंदो, हेठां ई न कंदो त धंधो ई न करे। ग़लति बि हूंदो तॾहिं बि पाण खे, सही बि हूंदो तॾहिं बि पाण खे ग्राहक ग़लति सही हूंदो त हुनखे ग़लति मञींदो आहे। अहिड़े नमूने वापारी त नरम, हाकुम त गरम, हाकुम माना जेके राजाऊं महाराजाऊं जा माण्हू उहे गरम हुजनि, सख़्तु हुजणु खपनि। हाकुम नरम थींदो त हली न सघंदो। स्त्री त शर्म, ज़ाहिर आहे औरत जो ज़ेवर आहे शर्म, पर दलाल त बेशरम थिए, ऐं इहा हक़ीक़त आहे। दलाल जेके एक्चुअली लफ़्ज़ दलाल जंहिं महिल अलॻि सां कयो त दलाल लफ़्ज़ जी माना इहा आहे गार आई आहे। दलाली इज नॉट लुक्ड एज अ गुड प्रोफेशन। हा, इन करे असां वटि जेके ॿिया लफ़्ज़ हूंदा आहिनि, भई स्टेट एजेंट आहे, ही ब्रोकर आहे, उहे लफ़्ज़ आहिनि असां वटि, पर दलाल जी हूअं लफ़्ज़ी माना ईंदी आहे। दलाल माना जेको दलाली खाए, ऐं दलाली खाइण सही कमु न आहे, इन करे दलाल लाइ चयलु आहे दलाल त बेशरम। दलाल त बेशरम, हर हिकु माण्हू जो किर्त ज़ाहिर थी थिए पई। हाणे कोरीअ सां रिलेटेड ॿिया जेके कोरी जंहिं महिल मूं चयोमांनि भई कोरी माना जेको कपिड़ो उन चवंदा आहिनि कोरी मत थोरी, कोरीअ जी मत माना अकुल उहो घटि हूंदो आहे, कोरी मत थोरी। ॿियो हिकिड़ो पहाको आहे उणंदो उहाई या कोरीअ जे मन में, या कोरीअ संदे मन में। बराबरि। हाणे इहो सिधो पहाको हिते कोरी भॻवान जे लाइ चयो। अच्छा, कोरी मतिलबु उणंदो उहाई माना कंदो उहो ई जेको हुनजे मन में हूंदो, यानी सही, भॻवानु जेकी कुझु कंदो जेको हुनजे मन में। पर हिते हिन कोरीअ जे फॉर्म में खयल आहे, तशबीह या कोरीअ जी। जी, उणंदो उहा ई, यानी कपिड़ो जेको उणंदो उहो ई उणंदो जेको कोरीअ जे मन में हूंदो। जी, त भॻवानु बि, मालिक बि, ईश्वर बि उहो ई कंदो जेको हुनजे मन में। असां भली कुझु बि चऊं। जी। हुन खां पोइ आहे साईं, हिकु मिंट मां तव्हांखे पॉज़ करायां। साक्षी, तव्हांखे कुझु चवणो, पुछणो? हाँ जी प्रोफेसर साहब, एक त तव्हांजी आवाज़ ॾाढी घटि थी अचे पई, कन ॾेई ॿुधणो थो पए पियो। हा, तव्हांजो शायदि माइक थोरो सो पोइते अथव, जेको ईयरफोन लगायो अथव। ऐं जेको हाणे खेत में जेको पहाको ॿुधायो न कि जेसि ताईं पाणी हुजे तेसि ताईं उनखे कुझु न कुझु उगाईंदो रहिजे। पाणी हुजे त ई उगाए। अच्छा, आवाज़ न मतलब बराबरि उनखां हाणे? पहले ईअं लॻो कि ईअं चयव कि जेसि ताईं पाणी हुजे कोरीअ मतलब हुनखे कुझु न कुझु उगाईंदो रहिजे ई। हा, पर उहो बि सेंस खणी सघो था तव्हां। पाणी न हूंदो त या चवंदा आहिनि न, सिंधीअ में ॿुधो हूंदो, पाणीअ खां कपिड़ा लाहिण। पाणी ॾिठो ई न आहे, नल में आहे की न आहे, ऐं अवली माण्हू कपिड़ा लाहे वेही रहे। त पाणी ॾिसी करे कमु करिणो आहे न। हिते बि ईअं आहे, भई खेती में हुनजे बाड़ में पाणी आहे त पोखे, न आहे त न पोखे। न त फसल थींदी न। हा, ऐं पोखे वेही रहंदो। हा, सर पोखे वो पहाको हिकु दफ़ो वरी सां रिपीट कंदा न? पोखी ताकी पोख, जेसीं पाणी हुजई बाड़ में। अच्छा अच्छा, जी ठीक। पोखी ताकी पोख, जेसीं पाणी हुजई बाड़ में। बाड़ माना आहे ॿारो ॾिनल हूंदो आहे, हुन में पाणी जमा हूंदो आहे। मतिलबु जी पाणी ॿिज विझी छॾे ऐं पाणी हुजे थी न त उहो ॿिज वेस्ट वेंदो। वेस्ट वेंदो, बिल्कुलु सही आहे। हाणे कुंभर सां रिलेटेड हिकिड़ो पहाको आहे। कुंभर माना जेको मट ठाहींदो आहे, जी, मिटीअ जो जेको कमु कंदो आहे उनखे कुंभर चवंदा आहिनि। कुंभर कुंभारण सां पुॼी न सघे त गॾह जा कन मरोड़े।
मतिलबु ज़ाल न ॿुधी सघे। सही, इहो त इहो यूनिवर्सल आहे। इहो अक्सर तव्हां ॾिठो हूंदो घर में ज़ालूं जे न ॿुधी सघंदियूं आहिनि कंहिं महिल मर्दनि सां, त ॿारनि मां कसर कढे, ॿारनि ते मार पवंदी आहे। ईअं बराबरि आहे कॾहिं कॾहिं, मतिलबु पाण ससु सां न ॿुधी सघिजे त पोइ ॿिए ते उहो ठिकर भॼणो पवंदो आहे। ऐं ॿियो पहाको आहे कुंभर जे घर ॿुटो दिलो। कुंभर जे घर ॿुटो दिलो। हाणे ॿुटो जी माना इहा आहे त बिना ढक जे दिलो। अच्छा, बुट्टो, अच्छा। कननि में कुझु न पाइबो आहे त चइबो आहे न ॿुटा कन आहिनि, बुट्टा कंदा आहिनि, हा हा गिची आहे, हा, ईअं चइबो आहे न। बिल्कुलु। त दिले जे मथां ढकु न हुजे त हुनखे चइबो ॿुटो दिलो। कुंभर जे घर ॿुटो दिलो। कुंभर पाण मटु ठाहे पर हुनजे घर में दिले ते ढकु न हूंदो। ढकु न हूंदो आहे। ॿियो हिकिड़ो तेल विकिणंदड़ जी ज़ात सां वास्तो रखंदड़ पहाको आहे ज़ात बि तेली सींध बि मेली। ज़ात जो तेली आहे, तेल विकिणंदड़ आहे, पर सींध में तेल कोन अथसि पंहिंजे। तेल सड़े त थिए गीहु, ऐं जे गीहु सड़े त थिए वेह। वेह माना ज़हर। हा, तेल सड़े त गीहु थींदो आहे ऐं गीहु सड़े त वेह थींदी आहे, ज़हर। ऐं धोबीअ सां रिलेटेड मूं अवल हिकु अधु ॿुधायो, ॿियो आहे साईं इहो गीहु सड़े त वीह थिए वीह, इहो उनजो थोरो वधीक कुझु जे माना हिकिड़ो एग्ज़ाम्पल जीअं छा चइजे? एग्ज़ाम्पल ईअं आहे भई काई शइ हिकिड़े फॉर्म मां ॿिए फॉर्म में थिए त ठीकु आहे, पर जे उन खां वधीक हुनजो फॉर्म चेंज कबो त उहा ग़लति एक्सेस यानी में, ख़राबु। एक्सेस में, हा। अच्छा अच्छा। धोबी धोए मालिक रोए। जी ॿुधो हूंदो इहो। जी बिल्कुलु। हाणे अहिड़ा कपिड़ा ईंदा आहिनि जंहिंजो रंग वेंदो आहे। हाणे धोबी त धोई खणी ईंदो, रंग फिटाए ईंदो, रोअंदो त मालिक ई न। सही आहे जी, बिल्कुलु, हा। धोबी धोए मालिक रोए। मोचीअ जा घड़िया मोचीअ जे मुंहं में। इहो मोचीअ सां रिलेटेड पहाको आहे। माना मोची जेको ठाहींदो आहे टुटंदो आहे त वरी मोचीअ खे ई हणी सिर में हणिबो आहे, बाबा तूं ई ठाहे। त मोचीअ जा घड़िया मोचीअ जे ई मुंहं में। ॿियो मोचीअ जी रुंबी हलाल में बि वहे त हराम में बि वहे। हाणे रुंबी जो मतिलबु आहे जंहिं सूए सां सिलाई कंदो आहे न मोची, हा, हुनखे रुंबी चइबो आहे। हा, मोचीअ जी रुंबी हलाल में बि वहे त हराम में बि वहे। मतिलबु ॿिन्ही हालतुनि में वहे। भई कमु करिणो हूंदुसि सिधो सो हुन में बि थींदो, ऐं जेकॾहिं पस्तो पको थियो तॾहिं बि वहंदी, हुनखे करिणो ई आहे उहो कमु। करिणो ई आहे, बराबरि आहे। ॿियो लोहार सां रिलेटेड अञा आहे, मूं शायदि पहिरीं हिकु अधु ॿुधायो बि। लिखिया लोहारनि खे टंगुनि में टांडा। हाणे लोहार जंहिं महिल कमु कंदो आहे, जेका घुणी दुखाईंदो आहे, उहो हवा सां हुनजे हवा जे प्रेशर ते या उनखे दुखाइण जे लाइ उनखे अॼुकल्ह त मशीनूं ऐं पंखा अची विया आहिनि, उनखे जंहिं महिल दुखाईंदो आहे त हुन मां चिणगूं उॾामंदियूं, बराबरि आहे। बिल्कुलु, ज़ाहिर आहे उहे उनखे ई लॻंदियूं। हा, त लिखिया लोहारनि खे टंगुनि में टांडा। सही आहे। त इन रेफरेंस में बि चई सघिबो आहे बाबा हाणे जेको जेको जहिड़ी किरत कंदो आहे हा, उनखे उहा तकलीफ़ थींदी आहे। जी, मास्तर हूंदो चाक सां लिखंदो हूंदो त उहो चाक जो बोर, उहा हथ उनजा चाक में ख़राब थींदा ई। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह डस्टलेस चाक अची विया आहिनि या अॼुकल्ह इलेक्ट्रॉनिक बोर्ड अची विया आहिनि, पर एक्चुअली ईअं आहे। हिकिड़ो ॿियो बि चवंदा आहियूं कोयले जी दलालीअ में हथ बुकार। हा, मां हाणे पर्टिकुलर जातीअ ते थो ॿुधायां त हाणे कोयले जी दलाल खे छा चइबो आहे या कोयले सां रिलेटेड केरु धंधो कंदो आहे अहिड़ो कुझु, उहा जाती कोन्हे। हा, इन करे बाक़ी हाणे रेफरेंस में इहो साॻियो या साॻी माना में चई सघिबो। हा, हा, लोहार जे लाइ ॿियो आहे लोह ॼाणे लोहार ॼाणे। ॿियो लोह कपे लोह खे या हीरो कपे हीरे खे, ईअं ॿुधो हूंदो अथव। बिल्कुलु, ज़हर मारे ज़हर खे, ज़हर खे, हा, इहे रिलेटेड आहिनि पाण में। हा, पर हाणे हिते असांखे लोह सां रिलेटेड या लोहार सां ख़ाली ॿुधाइणो हो।
त लोह ॼाणे लोहार ॼाणे। उन खां पोइ सोनारे ते मूं हिकु ॿ ॿुधायो त सोन सां रिलेटेड या सोनार सां रिलेटेड अञा बि आहिनि। सोन खे कहिड़ी कस, मतिलबु सोन कहिड़ी बि हालत में हुजे, कहिड़े बि फॉर्म में हुजे, सोन सोन ई, सोन ख़राब कोन थींदो आहे, ख़राब कोन थींदो। कस कोन लॻंदी। सोन खां घड़ाई महांगी। हा हा, इहा त ॻाल्हि पकी आहे। ईअं आहे कोन, पर हाणे सोन जी घड़ाई बि काफ़ी हूंदी आहे अॼुकल्ह। चवंदा आहिनि सोनारे वटि सोन तव्हां 5 दफ़ा रिपीटेडली खणी वञो, उन खां डिफरेंट फॉर्म में ठारायो, त तव्हां जंहिं महिल एक्चुअल सोन खणी वेंदव जेतिरो, 5 दफ़े ते 0 थी वेंदो। हर दफ़े ते 20% वेंदो आहे, हुन में घड़ाई ऐं गाठ टोट जेका बि घटाई जेका बि हूंदी आहे उहा खणी वेंदो आहे। सही त आहे। 5 दफ़नि में सोन तव्हांजो 0 थी वेंदो। इन करे बि ईअं चयल आहे सोन खां घड़ाई महांगी। पर हाणे अॼुकल्ह वरी ईअं बि थी वियो आहे, ख़ाली सोन जी ॻाल्हि न आहे। अॼुकल्ह को बि कमु करायो, हिंदुस्तान में त लेबर पहिरीं सस्तो हूंदो हुयो, पर अॼुकल्ह हाणे हिंदुस्तान में बि इहा कंडीशन आहे जो लेबर महांगो थो थिए। ऐं हालति इहा आहे जो मूं त जेका उमिरि गुज़ारी आहे हुन में नोट कई आहे इहा ॻाल्हि। कंहिं ज़माने में मटीरियल आणिबो जेतिरे जो, उन खां अधु, उन खां घटि, घणो घटि लेबर लॻंदो। हाणे हालति इहा आहे जेतिरे जो बि मटीरियल अचो वठी अचो, लेबर उन खां वधी वियो आहे। वधी वियो आहे। ऐं घणनि जॻहियुनि ते त भई कारपेंट्रीअ में, ॿियो घर जे कम में ठाराइण में त ईअं थियो आहे भई 40% मटीरियल आहे त 60% लेबर लॻे। लेबर जी कास्ट एॾी वधी वई आहे, या किथे किथे अञा त लेबर डबल बि आहे। भई 10,000 तव्हां लेबर कलर जे पेंट ते ख़र्च कया त 20,000 लेबर वारे, हा ईअं थी वियो आहे, डबल। त इहो जेतोणीकि रिलेटेड कोन हो, पर इहो फैक्ट हुयो। सोन 100 वरियनि में बि सवायो, मतिलबु सोन तव्हां अॼु वठो, 100 सालनि खां पोइ बि ॾिसंदव त वधाईंदो, घटाईंदो को, सही आहे। अघु वधंदो। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त कंहिं वक़्त में घटि वधंदो आहे, कंहिं में वधीक, पर ओवरऑल ॾिसंदव त सोन जो अघु वधंदो आहे। मूंखे त के फिगर्स आहिनि, फैक्ट्स आहिनि। 1947 में जेको सोन जो अघु हो ऐं अॼु जेको अघु आहे, हुन में अजब थो लॻे। हा अजब सही। पर सुठी हिकिड़ी ॻाल्हि, सॉरी, सुठी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, अॼुकल्ह लॻभॻि जेतिरो ॾिठो आहे भाई आर्टिफिशियल ज्वेलरी वधीक था पाइनि, त जान छुटी पई आहे। हा हा हा। ख़ैर सचाई आहे त अॻे ज़माने में सोन खे एज़ ए प्रॉपर्टी या मिल्कियत करे बि माण्हू रखंदा, ख़ाली सोन जो साधन न हुयो, पर प्रॉपर्टी अॼु बि आहिनि माण्हू घणा ई जेके। पर सचाई आहे सोन जो अघु 1947 खां वरी काउंट कयो, जी 1947 में कुझु रुपया अघु हुयो, रुपया 10 बि नथो चवां, 2-3 रुपया, रुपयो सवा ईअं तोले जो अघु फैक्ट एंड फिगर्स आहिनि। अॼु क़रीब क़रीब इंडियन रुपीज़ में 50,000 रुपया। हा जी जी जी। साक्षी, तव्हांखे कुझु चवणो? जी हाँ जी, मां इहो चवणु चाहियां थी पई कि सोन जे बारे में हिकु जेका कहावत वधीक थी वेंदी आहे, हाणे हाणे उनजो परफेक्ट मूंखे पूरी कहावत पहाको न पतो आहे। ईअं हुयो कि जंहिं समय में सोन जो जेतिरो भाव हूंदो न, ओतिरो महीने जो ख़र्च थींदो आहे। जीअं पहले ज़माने में 5,000 रुपए तोलो हुयो, त घर जो महीने जो ख़र्च 5,000 थींदो हुयो। जीअं हाणे 50,000 आहे, त महीने जो ख़र्च 50,000 हर हिकु घर जो लॻभॻि आहे। मतिलबु सवलनि लफ़्ज़नि में ई आहे, सोन जी जेका वैल्यू आहे उहा बाक़ाइदा ईअं आहे, ओवरऑल सभिनी ॻाल्हियुनि सां वास्तो रखो। महांगाई अची वई, बिल्कुलु। तॾहिं कमायूं बि ओतिरियूं हुयूं माण्हुनि जूं, ऐं ख़र्च बि उन हिसाब सां हूंदा हुया। ठीकु आहे। जी जी। उन खां पोइ हाणे जीअं चयमि सोन 100 वरियनि में बि सवायो, इहा ॻाल्हि बराबरि आहे। पर मां कैलकुलेशन जेकॾहिं कयां या तव्हांखे कैलकुलेशन ॿुधायां त इनफैक्ट हींअर बैंक जो जेको इंट्रेस्ट रेट आहे न, सोन उन जे हिसाब सां बि न वधियो अथव 50 सालनि या 70 सालनि में।
ओ, हींअर इंटरेस्ट रेट हींअर इंडिया में घटिया आहिनि हाँ त कंहिं टाइम ते बैंक जो रेट ऑफ इंटरेस्ट 8, 9, 10%, 11%, 12% बि रहिया आहे। हाँ हींअर 6%, 5% ते अची वियो आहे। त सोन जो अघु 10-12% सां कॾहिं बि न वधियो आहे। सोन जो अघु हार्डली थो ॿुधायां मां, ओवरऑल 50 सालनि जी कैलकुलेशन कंदव न त हार्डली 4% सां वधियो, 5% सां वधियो, हिन खां न वधियो। 70 सालनि जी कैलकुलेशन कयो। अच्छा हाणे 100 नार हिकु सोनार, इहो आहे एक्चुअली हिंदी पहाको। 100 नार हिकु सोनार माना हिकु सोनारो 100 नारियुनि खे सुहिणो बणाईंदो आहे, उहो सोन ॾेई करे। 100 नार हिकु सोनार। ऐं सोनारे जे इन चोरीअ ते बिल्कुलु हिकिड़ो पहाको ॿियो आहे अञा, शेर न ॾेखिया ॾेख बिलाड़ा, चोर न ॾेखिया ॾेख सोनारा। अच्छा मतिलबु आहे जे शींहुं न ॾिठो हुजेव त ॿिलो ॾिसो त तव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो त भई शींहुं छा थींदो आहे, ऐं जे चोर न ॾिठो हुजेव त सोनारो ॾिसो। साईं हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो, उहो सोनारो, उनखे इहो हूंदो पहाको हा। उनखे ॿुधाईंदुसि इहो। त उहो हाणे ॾिसो हीअं आहे न, हर कंहिंजो धंधो आहे, दलाल लाइ जीअं चइनि दलाल त बेशरम। हाणे ज़रूरी न आहे न सभु माण्हू हिकु जहिड़ा हुजनि, ऐं हर धंधे में उहा किर्त जेका आहे उहा आहे ई आहे, ऐं उहो फैक्ट आहे। ईअं पर्टिकुलर कंहिं माण्हूअ खे गुस्सो लॻंदो हुजे या नाराज़गी थींदी हुजे, उहो पंहिंजी जॻह ते आहे, पर इहो फैक्ट आहे, हक़ीक़त आहे। सही आहे, सही आहे। ॿांभण सां रिलेटेड हिकिड़ो पहाको आहे जेको शायदि मूं अवल बि ॿुधायो आहे। ॿांभण ॿांह लाइ मुहताज। कंहिं ज़माने में ॿांभण खे, ब्राह्मण खे अॻे माण्हू ॿांह न ॾींदा हुआ, ज़ाल न ॾींदा हुआ, छोकिरी न ॾींदा हुआ। अच्छा इहो को ज़मानो हूंदो हुयो बाक़ाइदा, हुनखे घटि सम्झो। ऐं इहा बि का ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, कंहिं ज़माने में असां वटि सिंधियुनि में ॿांभण हुया ई न, ब्राह्मण असां वटि सिंधियुनि में न हुया पे। अच्छा इहा ॻाल्हि मशहूरु आहे त असां वटि फ़क़ीर, चमार, भंगी, सफ़ाईअ वारा जेके, इहे असां वटि हुया ई न। हमेशह सिंध में सफ़ाईअ वारा, रखवाली करण वारा, संभालण वारा, इहे असां ॿियनि परदेसनि मां घुराया आहिनि हमेशह। तीअं ब्राह्मण बि ॿाहिरां खां आयल आहे असां वटि सिंध में शुरूआत। अच्छा उहे पोइ सिंधी सिखी विया, सिंधी थी विया, असां सां रहिया। इन करे तव्हां ॾिसंदव कंहिं बि ब्राह्मणनि जी ज़ात शर्मा हूंदी। हाँ लगभग। उहा शर्मा फ़क़ति ब्राह्मणनि जी हूंदी आहे, ॿियनि जी कंहिंजी बि न हूंदी आहे। ऐं वर्षे में इहो ब्राह्मणनि जो जेको कमु आहे, किर्त आहे, इहा वर्षे में हुननि खे मिलंदी आहे। ॿी ज़ात मां कोई न वञी सघंदी। सही है। तव्हां ॿियनि धंधनि में ॾिठो हूंदो, ॿियनि कमकारनि में ॾिठो हूंदो, भई ड्राइवर दर्जी थी सघे थो, दर्जी ड्राइवर थी सघे थो, वापारी थी सघे थो, नौकरीअ वारो धंधे वारो हेॾे होॾे थी सघे थो। तव्हां ब्राह्मणनि जो ॾेखारियो त भई ब्राह्मण कोई सिखी करे नए सिरे सां कोई कमु चालू करे, उहा बाक़ाइदा उन्हनि जी नियात आहे शुरूअ खां वठी। सर त उनजो पुटु संभालींदो, उनजी पोइ जनरेशन न संभालींदी त ॿिया संभाले वेंदा, पर नओं पैदा थींदो तव्हां ॾेखारियो, ईअं न थियो आहे कॾहिं। सही ऐं है अॻु में बि दिक़त ई आहे, अॻु में बि ईअं न हो। जी। ऐं तव्हांखे शायदि ख़बर हूंदी, मां सम्झो त तव्हां भाटिया आहियो पाण। भाटिया बि ओरिजिनल सिंध जा रहवासी न अथव। जी मूंखे लॻे थो ओरिजिन जेको आहे सो राजस्थान जो आहे। हा, भाटिया ओरिजिनल जेके आहिनि न उहे सिंध जा न आहिनि, ओरिजिनल सिंधी बि न आहिनि। उहे अची करे पोइ सिंधी थी विया आहिनि। मां ईअं नथो चवां इहा घटिताई आहे या न, न उहा न ॻाल्हि न आहे। सही ॻाल्हि आहे। छो? हा, इन मां पतो पवंदो आहे त भाटिया हमेशह उन्हनि जो जेको इष्ट देव आहे या जंहिंजी पूॼा कंदा आहिनि, जेको उन्हनि जो गुरू हूंदो आहे, असां ॿियनि सिंधियुनि वांगुरु न आहे। हुन हाँ नाथ देव अलाए कुझु हिन जो हुजे आहे या श्रीनाथ जी, हा, उहो उन्हनि खे पूॼींदा आहिनि, ईअं बराबरि आहे। वो कृष्ण जो रूप आहे, ही पुठियां जी जेका जी मूर्त लॻी पई आहे हा मुंहिंजे हा। असांजे घर मुंहिंजो बि में हिकिड़ो सदाईं। हा मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त आहे, असां हुन खां ॿ दफ़ो पुछियोसीं, पोइ इहा ॻाल्हि ओॾी महिल निकिती हुई, इहा कंहिं ॿुधायो असांखे ओॾी महिल असांजे ॼाणनि मां ई, असांजो राजेश शर्मा बि हो हुन में हुन वक़्तु, उन्हनि ॿुधायो त भई उन्हनि जूं रीतियूं रस्मूं बि कुझु कुझु बिल्कुलु थोरियूं राजस्थानियुनि सां या उन माण्हुनि सां मिलंदी आहे जितां उहे आया आहिनि। हा हा
बस आहे हिंदुस्तान जो ई माण्हू, उहा ॻाल्हि न आहे। हाँ हाँ हिंदुस्तान जे अखंड हो त सभु कुझु हो। त असांजा जेके ब्राह्मण बि हुया अखंड हिंदुस्तान जा ई आहिनि उहे बि, जी पर असां उन्हनि खे घुरायो आहे, इहो पेशो उन्हनि जो हुयो एक्चुअली बिल्कुल। शुरूआत में। ख़ैर किथे खां किथे पहुची वियासीं। संस्कृत में कुझु पहाका आहिनि जेके सिंधीअ में असां खया आहिनि। मूं शायदि हिकु अधु दफ़ो ॿुधायो बि आहे इहो, या वरी बि मां हाणे जीअं टॉपिक निकितो आहे उन हिसाब सां ॿुधायां थो। यथा राजा तथा प्रजा, इहो संस्कृत में आहे। हाँ सिंधीअ में आहे जहिड़ो राजा तहिड़ी प्रजा। तड़ी प्रजा। वरी अञा हिन सां कंटिन्यूटीअ में आहे यथा राजा तथा प्रजा खां पोइ यथा देवा तथा भक्ता, माना जहिड़ा गुरु तहिड़ा चेला। सही है। कंटिन्यूटी में हिकिड़ो आहे यथा लाभ संतुष्ट, मतिलबु आहे जेकी मिले तंहिंमें राज़ी रहिजे। जी सही। रब जे रज़ा ते राज़ी रहिजे, ईअं बि रब आहे। जे रज़ा ते राज़ी। हाँ ॿियो आहे हक़ीक़त में मूंखे संस्कृत जी माना ख़बर न आहे हुनजी। मंडे मंडे मातरे माना, माना ख़बर न आहे, पर सिंधीअ में ई आहे जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं। हाँ इहो त जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं। हाँ खोपड़ीअ खोपड़ीअ गत न्यारी, या खोपड़ीअ खोपड़ीअ मत न्यारी, मत ईअं बि न्यारी। चवनि। सही है। हर माण्हू जो अकुल पंहिंजो आहे त हुनजी मत पंहिंजी आहे। हाणे पाली ऐं प्राकृत मां कुझु पहाका असां वटि सिंधीअ में आया आहिनि, उहे एग्ज़ैक्टली सिंधीअ में ॿुधायां थो। निरोगी शरीर वॾो सुख आहे, यक तंदुरुस्ती हज़ार नेमत ॿुधो हूंदो। हाँ इहो ॿुधो आहे। या हिंदीअ में बि चवंदा आहिनि हिकु तंदुरुस्ती हज़ार नेमत। हाँ ॿियो आहे ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे। या मूं हींअर रिसेंटली किथे पढ़ियो, उहो ॿी कंहिं ॿोलीअ जो हो, हुन में त भई गिंड पाणी न वॼंदो आहे, गिंड पाणी सही आहे। वॼाइणो पवंदो आहे। हाँ जीअं तव्हांखे लास्ट टाइम में हिकु ॿ पहाको ॿुधायो त भई मैं चवे गांइ खे हलड़े पुछकारी, हलो पुछगारी। सही आहे। तीअं तीअं सिंधीअ में अञा हिकु ॿियो आहे त भई कांव चवे सूअर खे तुंहिंजो पुछकारो। या ॿियो हिकिड़ो आहे परण चवे डूंगीअ खे याने नारेल खे हलड़े टिटुंगा। अच्छा टे टुंग टे हिकिड़ी टूंग निशान हूंदा आहे। आहिनि। सही आहे। या परण चए सुईअ खे तुंहिंजे पुछ में पाखो। पाखो माना जेको होल हूंदो आहे हाँ जंहिंमें जंहिंमें धाॻो वेंदो। हाँ पाखो चइबो आहे सिंधी लफ़्ज़। त अहिड़े नमूने सां उन ॾींहुं मूं हिकिड़ो चाइना जो पहाको पढ़ियो, जेको इहो ॿुधायो न भई कांव वारो, कांव चवे सूअर खे तुंहिंजो पुछकारो, इहो चाइना जो पहाको। ओह अच्छा। हा त ॾिसो ॿियनि कंट्रीज़ मां बि असां वटि कई शयूं अचनि थियूं। सही ईअं आहे। के जपनीज़ बि पहाका आहिनि। हींअर मूंखे उहो किताबु हथ में नथो अचे, कुझु जपनीज़ का पहाका बि मूं वटि हुया जेके असां वटि सिंधीअ में हुननि जी मीनिंग या उहे परवरिश थिया आहिनि कुझु। पर हींअर उहो तव्हां किताबनि जी ॻाल्हि कढी आहे त पहाकनि जा के किताब आहिनि छा? आहिनि न, काफ़ी आहिनि। अच्छा अच्छा त उहे माना अरबीअ में आहिनि। अरबी सिंधीअ में आहिनि। अच्छा अच्छा अच्छा। मूं वटि इंडिया विच विच में कुझु इंडिया किताब इंडिया में अवेलेबल हूंदा ज़रूर। हा हा हूंदा, उहे लाइब्रेरीज़ में पर्टिकुलरली। अच्छा ओके ओके। मूं लास्ट टाइम बि ज़िक्र कयो हुननि जो, ॿ टे किताब त ॾाढा सुठा आहिनि। अच्छा हिकिड़ो किताबु आहे जंहिंजो नालो आहे गुलकत। तव्हां नोट बि कयो, मूंखे यादि अचे गुलकंद मूंखे यादि हाणे अचे थो, उहो पनो मूंखां मिस थी वियो, मां वरी नोट कयो। छो मां छाजे लाइ थो पुछां, तव्हांजा जेके पहिरियां टे लेक्चर्स आहिनि न, हा हा जेके पहाकनि जा पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3, उन में हिकिड़े व्यूअर सम हा लेडी उन हिकिड़ो क्वेश्चन पुछियो आहे त प्लीज़ असांखे नाला ॾियो पहाकनि जे किताबनि जा। जी जी गुलकंद तव्हां ॿुधायो राइट? हा हा हिन जो उनखे राइटर मूंखे हाणे रिकॉल नथो थिए वरी। हा ठीकु आहे, पर हाणे वी कैन सर्च, ॾिसूं था। ॿियो आहे गुल शक्कर। गुल शक्कर। ॻाल्हि साॻी थी वई गुलकंद वांगुरु ई, पर नालो गुल शक्कर आहे। ओके ठीकु आहे। ऐं हिकिड़ो ॿियो किताबु आहे दुरनि जी दबली। दुरनि जी दबली। इन जा ॿ भाङ आहिनि, ॿ किताब आहिनि। ओके। इन जो राइटर अथव सतराम दास साहिल। सतराम साहिल। सतराम दास साहिल।
मां अहमदाबाद जी मां हुन सिंधियोलॉजी खे बि कॉन्टेक्ट कंदुसि, उन्हनि वटि शायदि हुजनि। हूंदा हूंदा उन्हनि वटि काफ़ी खज़ानो आहे। हा हा असां वटि हिकिड़ो उल्हासनगर जो प्रोफेसर हुयो जंहिंखे किताबनि जो वॾो ॾाढो शौक़ु हुयो, मुंहिंजो उस्ताद बि रहियो आहे नारायण भारती, जंहिंजो मूं नालो अवल बि खयो आहे। उन वटि काफ़ी किताब हुया, लास्ट में उनजे गुज़ारे वञण खां पोइ उहो विल करे वियो त मुंहिंजा किताब सभु सिंधियोलॉजीअ खे ॾिजो। ओ अच्छा अच्छा त उहे ओके किताब बाक़ाइदा उनजे पुट सिंधियोलॉजीअ खे मोकिलिया, काफ़ी किताब खज़ानो हो हुन वटि, अच्छा अच्छा सुठो लाइब्रेरीअ खे ॾिना बि। ओके ठीकु ॿियो आहे साईं। हाणे ॿियो ईअं हाणे लाइब्रेरियूं आहिनि असां वटि, पर जी लाइब्रेरियुनि में छा आहे इस्तेमालु नथो थिए, उहो किताब पिया था सड़नि ईअं। जी जी सॉरी, हिकु ॿ क्वेश्चन आयो आहे। करीना जी पुछनि था त भई देवनागरी सिंधीअ में टेक्स्ट बुक फॉर सिंधी। हा आहे, हा हा अच्छा त पाकनि खे खपे तव्हां। हा पुछनि था त नालो तव्हां वटि हुजे त। हा हा हिकिड़ो मूंखे बि खपे हू किताब टेक्स्ट बुक हाणे हू सुठो हो हुनखे सिखण टेक्स्ट लाइ। न चइबो, बुक चई सघो था, टेक्स्ट बुक जी माना अलॻि आहे। हा अच्छा उहो हिकिड़ो किताब आहे, मूंखे एग्ज़ैक्टली टाइटल यादि नथो अचे, सिंधी पहाकनि जी भेट कयल आहे। हुनमें हिंदी लफ़्ज़ तक़ाबली लफ़्ज़ आहे, उहो देवनागरीअ में त सिंधी में त भेट ई थींदो। उहो लिखियलु आहे डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी, थीसिस आहे हुनजी PhD जी। डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी टेकचंदानी जी, दिल्लीअ जो माण्हू आहे जी। ऐं किताब में बि उहो देवनागरीअ में आहे बिल्कुलु। मूं वटि त कॉपी आहे हुनजी, पर हाणे कॉपी त फिज़िकल त मोकिले नथी सघिजे न न कंहिंखे। उहो तव्हांखे जॾहिं फुर्सत मिले त हुनजो टाइटल मूंखे ॿुधाइजो। जी 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 जी, मां बिल्कुलु कढंदुसि, तव्हांखे ॿुधाईंदुसि उहो। जी जॾहिं फुर्सत मिलेव। जी 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 हा जी हा। थैंक यू ख़ैर सर थैंक यू। ॿिया बि अञा घणा ई किताब आहिनि। डॉक्टर मुरलीधर जेटले दिल्लीअ जो आहे, जंहिंजो बि पहाकनि ते वॾी स्टडी थियल आहे। उनजी त सिधी साईं डिक्शनरी ठहियल आहे ॼण हिकिड़ी वॾी, सिंधी पहाकनि ते। अच्छा उहो बि तमामु वॾो ग्रंथ वांगुरु हिकिड़ो किताब आहे। ओहो सिंधी पहाका चवणी, नालो ईअं आहे शायदि, सिंधी पहाका चवणी। हुन ई सुठो रेफरेंस मिलियो ॻोल्बा। ॿिया बि अञा राइटर आहिनि। हिकिड़ो सिंध जो आहे, पहाकनि जा बुनियाद। अच्छा मूंखे हुनजो राइटर जो नालो हींअर रिकॉल नथो थिए, सिंध जो ई आहे। जी जी थी सघियो मूंखे हिकिड़े मुंहिंजी पंहिंजी जेका MPhil जी डेज़र्टेशन आहे उहा पहाकनि ते थियल आहे, उनजे रेफरेंस में मूंखे उहे लिखियल ज़रूरु आहिनि। थी सघियो त मां, पर उहे अरबी में लिखियल आहिनि, तव्हां अरबी नथो पढ़ो जंहिंजे करे घटिताई थी थिए इहो, जो मां तव्हांखे हर शइ पहुचाए नथो सघां। जी कुझु किताब DTP में मूं वटि सिंधी अरबी में ईअं वेझो वेझो बि आया आहिनि, पर पोइ तव्हांखे मां इन करे न मोकिलींदो आहियां, ॾिसंदो आहियां भई तव्हां त अरबी ईंदी कोन्हे का ओतिरी, अच्छा देवनागरीअ में तव्हां लिखंदा पढ़ंदा आहियो। जे जी अरबीअ में तव्हांजो इंट्रस्ट हुजे न, त मां काफ़ी किताब मोकिले सघंदो आहियां। जी तव्हां वटि माना उहो सॉफ्ट कॉपी आहे या हार्ड कॉपीज़ आहिनि? सॉफ्ट कॉपी जे सॉफ्ट कॉपीज़ आहिनि न चंदवानी साहिबु त भले मोकिलिजो, छो जो अॼुकल्ह भाई अरबी सिंधीअ मां देवनागरीअ में बिल्कुलु ट्रांसलेट थी वेंदो आहे। अहिड़ियूं एप्स आहिनि। अच्छा, अहिड़ो पर जी तंहिंखां पोइ बि तव्हां जेका ॻाल्हि चओ था, मूंखे बि इन जो एक्सपीरियंस आहे। एप्स भली आहिनि, पर उनजो तत्व जेको आहे न उहो फ्री थो वञे, उते लफ़्ज़ जेके आहिनि मटिजी था वञनि, उहा ॻाल्हि सिद्ध नथी थिए। मां तव्हांखे हिकिड़ी ऐप मोकिलींदुसि, उहा तव्हां जी ॾिसिजो। जी माना 90% उन में कुझु त मिस्टेक्स आहिनि देवनागरी में, अरबी सिंधीअ मां देवनागरीअ में। मां उन्हनि सां ऑलरेडी कनेक्टेड आहियां ऐं उहे ॻाल्हियूं असीं करेक्ट पिया करियूं। मां एक्चुअली अपार्ट फ्रॉम दिस उहे बि ॻाल्हि आहे त उहा जेका ऑनलाइन हिकिड़ी वेबसाइट आहे, जंहिंमें ताईं जी अरबी टेक्स्ट जेका आहे असां पेस्ट करियो ऐं चओ हा भई मूंखे देवनागरीअ में खपे, त देवनागरी में ट्रांसलेट थिए थी। पर छो जो उहो देवनागरी जिन बि जेको डेवलप कई आहे, उन्हनि हा किथे किथे ग़लतियूं कयूं आहिनि मात्राउनि जूं या अखरनि जूं, त उहे मां उन्हनि खे हेल्प करियां पियो करेक्ट करण जी। हा जी हाणे पर जंहिं महिल तव्हां इहा ॻाल्हि चई न, जे सभु कुझु करेक्ट थींदो हुजे हा न, त मुंहिंजो अरबीअ में मुंहिंजी थीसिस हुई PhD जी, मां हुनखे देवनागरी करण लाइ 50,000 रुपया ख़र्च कया। ओहो
अच्छा अच्छा एक्चुअली मतलब एतिरा पेज लिखण DTP में, वो बि मतिलबु कंप्यूटर ते करिणो आहे कमु उहो, हाँ वरी हुनमें ॿ टे दफ़ा करेक्शन, छो त जेको हुन लिखियो आहे हुन ते मां संतोष मूंखे न आहे, या जेको जंहिंखे मां फॉलो कयां थो, मां ईअं नथो चवां त मां सही आहियां, पर मूं जंहिंखे फॉलो कयो आहे, छो त अलॻि अलॻि राइटर्स या लेखक आहिनि, इहा जेका ट्रांसलिटरेशन जेका ॾिनी आहे उनमें जी उहे घटितायूं आहिनि। बिल्कुलु मां इहा ॻाल्हि अवल बि ॿुधाई, त मूं इन करे हुन पंहिंजे किताब में इहा ॻाल्हि ॾिनी आहे त भई जेको जीअं उचार करे थो उन जे हिसाब सां घणनि खे मुंहिंजूं घटि वधायूं नज़र ईंदियूं, पर हाणे मां उन्हनि खे कुझु नथो करे सघां। तव्हां मुंहिंजी चुक कढी सघो था या मां कंहिंजी चुक कढां थो, त उहा उनजे उचार जे हिसाब सां बि थी सघे थी, ऐं थी सघे थो असां वटि शुरूअ खां ज़रूरु ज़बरूं ॾिनियूं ई न वयूं आहिनि, हाँ बराबरि आहे, त उनजे करे ग़लतियूं पॉसिबल आहिनि ऐं थींदियूं। हाँ एक्चुअली ग़लतियूं उन करे ई थियूं थियनि छो जो सिंधीअ में ज़ेर ज़बर लिखण में कोन्हे रिवाज कोन्हे उहो जी 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 ऐं देवनागरी सिंधीअ में आहे, आहे, बराबरि। इन करे ई वॾो ऐं प्रॉब्लम। ॿी ॻाल्हि इहा आहे, अंग्रेजीअ में त वॉवल्स आहिनि, उहे वॉवल्स इट सेल्फ कंसोनेंट्स आहिनि, मतिलबु लफ़्ज़ आहिनि, उहे बिल्कुलु अखर आहिनि। हाँ असां वटि सिंधीअ में उहे वॉवल्स बिल्कुलु डिफरेंट अलॻि सां आहिनि। बिल्कुलु ॾिसो जेकॾहिं ॿोलीअ में इहे घटितायूं आहिनि बि, हाणे इहे सुधारण को सवलो कमु न आहे, बिल्कुलु सही आहे। ॾाढो ॾुखियो कमु आहे। इट विल बी एन ऑनगोइंग एफर्ट, भई जॾहिं हा कुझु हा, मिलियो उनखे ॾिठो उहो मोकिलियो उन्हनि खे ईअं। इन ॻाल्हि ते घणा ई बहस थी चुका आहिनि अवल, पर पोइ उनजो खड़तेल इन करे बि न निकितो आहे छो त हिकु त ॿोली सिखण लाइ माण्हू तयारु कोन्हनि, ऐं हुन में वरी असां हाणे इहे ॻाल्हियूं कंदासीं त पोइ होॾां उहा ॻाल्हि निकिरी वेंदी। बिल्कुलु सही सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही आहे। ठीकु आहे, हाणे ॿिया टाइम काफ़ी थैंक यू थियो साईं, आहे। थैंक यू, टाइम थी वियो। तव्हां ते वधीक जे हुजे कुझु त भले कंटिन्यू करियो, न त पोइ ॿिए भेरे। ॿ चारि भाग ॿुधायां थो हा अञा। हाज़ुर हाज़ुर। हींअर लास्ट ॿुधायो, यक तंदुरुस्ती हज़ार नेमत या हिकु तंदुरुस्ती हज़ार नेमत। अंधे जे हथ में ॾीओ ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो, या ॿियो हिंदीअ में चवंदा आहिनि दिया तले अंधेरा, दिया तले अंधेरा। ॾींहं जे हेठां हूंदे हूंदा। ॿियो पाणी विलोड़ण मां छा मिलंदो, मखण, मखण त कोन मिलण वारो आहे, पाणी सही आहे विलोड़ण मां मतिलबु के ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके अजाइनि ख़ातिर थींदियूं आहिनि, जंहिंमां कुझु थींदो ई। जी बसि हाणे ॿिया हाणे काफ़ी मूं अॻु में ॿुधाया आहिनि। जी जी हा आहिनि त घणा ई, अञा बि घणा ई आहिनि, पर जी हाणे ठीकु आहे, टाइम थियो आहे। साईं, हिकिड़ी वॾी रिक्वेस्ट आहे सभिनी खां, मां पढ़ां पियो त तव्हां जेके पहाकनि जे किताबनि जे नाला जे तव्हां वटां मिली सघनि, भले अरबी सिंधी में हुजनि, हा जी 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 जॾहिं बि तव्हांखे फुर्सत मिले उहो महिरबानी करे मूंखे ॾिजो त मां ग्रुप में शेयर करियां। बिल्कुलु काफ़ी किताब आहिनि, मां तव्हांखे मोकिलींदुसि। ठीकु आहे साईं, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। करीब करीब डज़न खनि किताब त पका थींदा, जिन अच्छा जी मूं वटि डिटेल्स आहिनि, पर मूंखे कढणा पवंदा। हा हा भले, हा जॾहिं बि फुर्सत मिले तव्हांखे। भाई हाणे ॿियो कंहिंखे कुझु पुछिणो हुजे त प्लीज़ ॿुधाइजो, अदरवाइज़ विल हा नियति जी। सर तव्हां चओ पिया की तव्हां वटि सॉफ्ट कॉपीज़ आहिनि, त अगरि तव्हां शेयर करे सघो त मां पढ़णु चाहींदसि। सॉफ्ट कॉपी पहाकनि चवण जी न आहे, ॿिया डिफरेंट बुक्स थो चवां। हा त भले, मां पढ़णु चाहींदसि। शाह सामी, लेखराज अज़ीज़, इन क़िस्म जा, या ॿियो हिकिड़ी मूं वटि लिंक आयल आहे जंहिंमें सिंध जे हिकिड़े राइटर जा सफ़रनामा आहिनि, क़रीब क़रीब 60 खनि सफ़रनामा, 60 किताब आहिनि, ओहो अच्छा अरबीअ में। हा हा साईं, उहो लिंक तव्हां मोकिलियो, ऐं मुंहिंजी पंहिंजी अरबी सिंधी तॾहिं सुठी थींदी जॾहिं मां वधीक पढ़ंदुसि, अल्फाबेट त अचे थी मूंखे। हा हा, त उहे हिकिड़े ई राइटर जा, अल्ताफ शेख नालो आहे हुन राइटर जो। अच्छा उन हा सफ़रनामा। हा, हक़ीक़त इहा आहे, मुंहिंजी प्रेरणा इहो ई लेखक आहे, अल्ताफ अच्छा शेख। ओहो मूं जेका PhD कई आहे या हुनजो मुंहिंजो टॉपिक मूं खयो आहे, त संदसि किताब मूं पहिरीं पढ़िया। हालति इहा आहे जो मुंहिंजी PhD पूरी थी वई तॾहिं मूंखे इहे किताब हाणे मिलिया आहिनि। अच्छा जॾहिं अच्छा मूं कई पे तॾहिं मूंखे न मिलिया हुया एतिरा।
ओहो, अच्छा अच्छा। एतिरे क़दुरु मां सिंध मां बि काफ़ी किताब घुराए सघियोसि, जेके घुराया हुया, जेके ऑनलाइन अवेलेबल हुया, उन्हनि ते मूं स्टडी कई। पर ही मुंहिंजो सभु थी वियो, मुंहिंजी 2019 में स्टडी पूरी थी वई, उहा PhD थी वई। हाणे 2021 में मूंखे इहा लिस्ट 60 किताबनि जी मिली। अच्छा हाँ हाणे सही है। हाणे ज़माने तरक़ी कई आहे, ऐं वक़्त सां घणो कुझु ईअं थी रहियो आहे, ऐं काफ़ी किताब ॿिया बि आहिनि जेके PDF में आहिनि, जी पर पोइ छा आहे, हाणे ॾिसो अरबी पढ़ण वारा ई घटि आहिनि, त पोइ असां हिन करे कंहिंखे रिकमेंड ई न कंदा आहियूं, मोकिलींदा ई न आहियूं। जेके अरबी सही। पढ़ी सघनि था उन्हनि लाइ त ॾाढा बेनिफिट हाँ साईं, पर तव्हां जे अरबी सिंधी में मोकिले सघो था जेके मोकिलिजो, मां बि पढ़ां। मूं वटि जेके लिंक आहिनि मां मोकिलींदुसि। जी जी ज़रूर मोकिलिजो, मां शेयर कंदुमि। तव्हांखे मोकिलींदुसि साईं भाटिया साहिब, मां हाँ तव्हांखे जी हाँ जी, मोकिलींदुसि। हाज़िर हाज़िर साईं, हाज़िर। ग्रुप में शेयर कजो। ज़रूर ज़रूर ज़रूर, थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। ॿिए चलो साईं। हफ़्ते जो जी जी ॿिए हफ़्ते जो ध्यानु रखिजो, नादिया खे या ॿिए कंहिंखे तव्हां कोशिशि कजो, न हाज़िर थियो त पोइ मां 11 आवर ते पोइ ख़ाली मूंखे हिकु अधु ॾींहुं वरी बि मूंखे ॾींदव त मां वरी बि हाज़िर हाज़िर साईं, हाज़िर कोशिशि कंदुसि मां पकई। शर्मा साहब खे बि एक्चुअली मूंखे थोरो वरजाइणो आहे त भई हाणे तव्हीं बि अचो त ठीकु आहे, ज़रूरु ॿी कंदासीं। ॻाल्हि छा आहे, साॻे माण्हू खे ॿुधी ॿुधी बि बोरियत थींदी, माण्हू कुझु चेंज बि करणु खपे। मां पाण थो चाहियां कि न सची ॻाल्हि ॿुधायांव त तव्हांजा लेक्चर्स ॿुधी करे मूंखे नथो लॻे केरु बोर थींदो, सवाल ई कोन थो थिए। हाणे मेंबरशिप चओ था घटिजी वई आहे, व्यूअर्स घटिया आहिनि, त माना माण्हू नथा। हा उहो पहिरीं खां ई आहे। तव्हांजे लेक्चर ॿुधण लाइ जेके 10-12 ॼणा रेगुलर ईंदा आहिनि उहे ईंदा ई आहिनि। यू हैव गॉट सम हार्ड कोर फैंस। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अॼु घणा हुया? अॼु 12 ॼणा हुया। त हाणे चवण जो मतिलबु छा आहे, इहे 12 त असां सां आहिनि ई आहिनि, ऐं ॿिया जेके आहिनि, हाणे असांजी व्यूअरशिप एक्चुअली 75 सब्सक्रिप्शन थियो आहे, व्यूअरशिप टोटल 1000 व्यूज़ थी विया आहिनि, त माना आहिस्ते आहिस्ते पर वधे पई। ठीकु आहे, देरि पिया दुरुस्त थियनि। जी साईं, जी साईं, थैंक यू वेरी मच। हरिओम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। हरिओम झूलेलाल। हरे राम, हरे राम।